नासिन इजलास बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। पीडीएम जो सरबराही इजलास अॼु थींदो। स्टीयरिंग कमेटी सिफ़ारिशूं तयार करे वरितियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि स्टीयरिंग कमेटी जे इजलास में लॉन्ग मार्च मकानी चूंडनि खां पोइ रखण जी सिफ़ारिश कई वई। लॉन्ग मार्च जी पुॼाणी ते असेंबलियुनि मां इस्तीफ़ा जी तजवीज़ बि ॾिनी वई। वकीलनि सहाफ़ियुनि ऐं ॿिनि शोबनि सां लाॻापियल माण्हुनि सां गॾिजी कन्वेंशन कोठाइण जी तजवीज़ रखी वई आहे। ज़रियनि मूजिबि पीडीएम जे सरबराही इजलास में स्टीयरिंग कमेटी जी तजवीज़नि जी तौसीक़ कई वेंदी। आगाह कई पिया कि पीडीएम जो सरबराही इजलास अॼु थींदो। स्टीयरिंग कमेटी सिफ़ारिशूं तयार करे वरितियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि स्टीयरिंग कमेटी जे इजलास में लॉन्ग मार्च मकानी चूंडनि खां पोइ रखण जी सिफ़ारिश कई वई। लॉन्ग मार्च जी पुॼाणी ते असेंबलियुनि मां इस्तीफ़ा जी तजवीज़ बि ॾिनी वई आहे। वकीलनि सहाफ़ियुनि ऐं ॿिनि शोबनि सां लाॻापियल माण्हुनि सां गॾिजी कन्वेंशन कोठाइण जी तजवीज़ रखी वई। ज़रियनि मूजिबि पीडीएम जे सरबराही इजलास में स्टीयरिंग कमेटी जे तजवीज़नि जी तौसीक़ कई वेंदी।